मुसीबतुनि ऐं फसादुनि खां परे रहो। शैतान जे धोखे ऐं वहमनि खां पाण खे महफ़ूज़ रखो। कंहिंजो बहक न खाओ। शराब ऐं जुआ शैतानी अमल आहे। कंहिंजो नाहक क़त्ल न कयो। क़ुरान चवे थो जेको ज़ुल्म कंदो उन जी पकड़ थींदी। इमाम काबा माहिर बिन हमद हज खुतबो ॾींदे चयो आहे त मोमिननि खे तकलीफ़ ॾींदड़ कॾहिं बि फलाह न माणींदो। अलाह ताला मोहम्मद सल्लम जे ॾसल वाट ते अमल करण जो हुकुम ॾिनो आहे। अलाह खां सवाइ केर बि इबादत जे लाइक़ न आहे। अलाह ते तवक्कुल करण वारनि खे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी मिलंदी आहे। दुनिया जी कुंड कुर्श खां पतल 20 लख खां वधीक पांदियड़ा हज जो मुख्य रुकुन वक़ूफ़ अरफा अदा करण बाद मना रवाना। हज पांदियड़नि इरफा जे मैदान ते ज़हर ऐं असर जूं निमाज़ूं गॾु अदा कयूं ऐं मस्जिद निमरा में हज जो ख़तबो ॿुधो। हाजी सगुरा अॼु मिना जे खुलियल मैदान में राति गुज़ारींदा ऐं सुभाणे शैतान खे पथरियूं हणण बाद एराम खोले कुर्बानी कंदा। वाइदो करियां थो त IMF जो मौजूदा प्रोग्राम मुल्की तारीख़ जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। हुकूमत जी अवलियन तरजीह शाहाना ख़र्च ख़त्म करणु आहे। अवाम ते भार बणजंदड़ इदारा 2 महीननि में ख़त्म करे छॾींदासीं। गुज़िरियल चंद महीननि खां महांगाई अवाम जे हिक वेले जी मानी बि खणी वरिती ॾुखी बणाए छॾी आहे। ग़रीब परेशान ऐं पघारदार तबिको टैक्स लॻण सबबि बेवस बणियल आहे। माज़ी खे यादि करे रोअण जो को बि फ़ाइदो न आहे। उन मां सबक़ सिखी अॻिते वधणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौम खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान मासी ॾुखियाईनि मां निकिरी तरक़ी जे रस्ते ते हली रहियो आहे। महांगाई 38% मां घटिजी 12% ते अची वई आहे। पेट्रोल जो अघु घटिजण सां महांगाई जे मारियल अवाम खे कुझु रिलीफ मिलंदो। मुल्क जी ख़ुशहाली ऐं तरक़ी जो सफ़र अशराफिया खां क़ुर्बानी जी घुर करे थो, पर ॾेई सीड़पकारी सां मुल्क ख़ुशहाल थींदो। सिंध हुकूमत तारीख़ ऐं अवाम दोस्त बजट पेश कई। बजट में नई स्कीम नाहे रखी। जारी स्कीमुनि खे मुकमिल कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफ़ाक़ खां नए माली साल में 1900 अरब रुपया मिलण जी उमीद आहे। सिंध में सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं ॿियनि सूबनि खां बहितर आहिनि। जिते बिजली मौजूदु न आहे उते सोलर सिस्टम ॾियण लाइ 10 अरब रुपया रखिया आहिनि। GDP ग्रोथ जो हदफ़ हासिल करण लाइ वफ़ाक़ सां सहकार कंदासीं। काबीना फ़ैसिलो कयो आहे त बजट में का बि नई स्कीम शामिल न कई वेंदी। जारी मंसूबनि खे मुकमिल करण ते ज़ोर ॾेई रहिया आहियूं। असांजे तरक़ियाती बजट ॿियनि सूबनि खां बहितर आहे। तरक़ी जो हदफ़ हासिल करण जी मुकमिल कोशिश कंदासीं। बजट में बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ ख़ासि क़दम खंया आहिनि। ईंदड़ साल सिंध रेवेन्यू जो हदफ़ 350 अरब रुपया हूंदो। वॾे वज़ीर जूं पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मयारियूं। मुराद अली शाह चयो आहे त वज़ीर आज़म बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी तामीर लाइ 30 अरब रुपया 6 महीननि में ॾियण जो वाइदो कयो हो, पर पैसा न मिलिया। वाइदा कागज़ी सूरत में मौजूदु आहिनि। ॾिसूं था त पैसा अचनि था या न। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पैसा मिली वेंदा। नॉन फाइलर जे मोबाइल फोन सिम बंदि करण सां गॾु बिजली ऐं गैस कनेक्शन बि काटियो वेंदो। FBR चेयरमैन नवां टैक्स लागू थियण सबबि ईंदड़ महीने खां
खाद खुराक वारियूं शयूं वधीक महांगी थियण जी तस्दीक बि करे छॾी। सेनेट जे स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे FBR चेयरमैन अमजद ज़ुबैर चयो त ईंदड़ महीने अटे, चांवरनि, खंडु ऐं मसालनि ते 18% सेल्स टैक्स लागू थी वेंदी। ॿारनि जे खीर ते बि 18% सेल्स टैक्स लॻाइण जी तजवीज़ आहे। स्टैंडिंग कमेटी नॉन फाइलर्स जी परॾे सफ़र करण ते पाबंदी वारी तजवीज़ मंज़ूर करे वरिती। हज, उमरे, नंढनि ॿारनि, शागिर्दनि ऐं ओवरसीज़ पाकिस्तानियुनि ते पाबंदी लागू न हूंदी। पंजाब सिंध जो पाणी चोराइण जो सिलसिलो बंदि न कयो। पंजाब पारां गैर कानूनी लिंक केनाल ज़रिए पाणी खणण जारी। सिंध जो आबपाशी खातो ख़ामोश तमाशाई बढ़ियल। पंजाब चश्मा झेलम लिंक ज़रिए 2000 ऐं तोसां बिराज ज़रिए 8997 क्यूसेक पाणी खणण लॻो। ज़रियनि मूजिब पंजाब रोज़ानो जी बुनियाद ते 11000 क्यूसेक पाणी मुख़्तलिफ़ केनाल्स मां खणी रहियो आहे। पाणी ऐं तवानाई जे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी पाणी चोरी रोकण वारनि ख़ातरनि ते अमल न थियो। लाहौर जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 9 मई केसनि में PTI अॻवान शाह महमूद कुरैशी खे 14 ॾींहनि जे अदालती रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस शाह महमूद कुरैशी जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। अदालत पुलिस जी दरख़्वास्त ते लिखत में हुकुम जारी करे छॾियो। मीरपुर माथेले जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे वधीक 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। वकील चयो आहे त अदालत पुलिस खे समूरनि जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे। सांगड़ वेझो डाची जी जंग कटण वारे केस में इलाइक़े जे बासर समेत 6 जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। डाची खे राज लाइ कराची मुंतक़िल करण जूं तयारियूं। मंगली थाणे जी हद में फसल जे भेल तां जवाबदारनि डाची जी जंग कटे छॾी हुई। पुलिस जो चवणु आहे त डाची मालिक केस दाख़िल कराइण खां इनकार कयो, जंहिं बाद पुलिस पंहिंजी फरियाद ते केस दाख़िल कयो आहे। ज़मींदार जाफ़र समेत 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़मींदार जा हारी आबिद शेर ऐं अब्दुल शकूर बि FIR में नामज़द। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 25 खां वधीक मुगवी बाज़ियाब न थिया। मुगवी धाड़ेलनि वटि क़ैद बणियल वारस ईद जी ख़ुशियुनि खां महरूम। प्यारनि जा मुंतज़िर। बख्शापुर भरिसां 4 ॾींहं अॻु अगवा थियल कुरत ग़ालिब हुसैन गुलाटो जे वारसनि सां धाड़ेलनि जो फ़ोन ते राब्तो। 80 लख रुपया भूम तलब। जरवार भरिसां 2 हफ़्ता अॻु अगवा थियल मंज़ूर नुहाणी ऐं आसिफ दल खे पुलिस बाज़ियाब कराए न सघी। वारसनि खां 1 करोड़ रुपया भूम तलब। खैरपुर भरिसां ॻोठ मंझो चांडियो जो 9 वरनि जो वासिफ चांडियो पुरसरार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। गढ़ी खेरो मां मुबैना तौर अगवा थियल नौजवान नारी बाज़ियाब न थी। वालद जो थाणे आॾो पाक किताब खणी एहतिजाज। न्याणी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। कुर्बानी जी ईद वेझो ईंदे ई माल पिड़नि में रश वधी वई। वापारियुनि ऐं कुर्बानी लाइ जानवर ख़रीद कंदड़नि विच में माल जे अघनि ते तकरार बि जारी। ख़रीदारनि पारां कुर्बानी जा जानवर महांगा हुअण जी दाऊं। वापारियुनि माल जे अघनि में वाध जो ज़िम्मेवार महांगाई खे करार ॾेई छॾियो।